हाला भरसा ॻोठ करम खान निज़ामानी जी रवाफ़िन सिंध पुलिस में पुलिस कांस्टेबल तौर फर्ज़ सरअंजाम ॾींदड़ नारी गुलाम फिज़ा पंहिंजी मासूम 16 महीननि जी फोत थियल धी हंज में खणी मुड़ुस समेत लेडी SHO भिटशा ख़ानज़ादी सां जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाज करण लाइ हाला प्रेस क्लब पहुती। हुन SHO भिटशा ख़ानज़ादी सां ख़िलाफ़ दाहींदे इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त आउं पंहिंजी ड्यूटी भिटशा में पाबंदी सां कंदड़ आहियां। जॾहिं त मुंहिंजी नंढड़ी मासूम धी थन ते हुजण करे हुनखे पाण सां गॾु ड्यूटी ते खणी ईंदी आहियां। जंहिं तां लेडी SHO भिटशा मछेरजी मुंहिंजी ड्यूटी हर रोज़ हिक नई पिकेट ते लॻाए मूंखे परेशान ऐं ज़हनी टॉर्चर करे रही आहे। गुलाम फिज़ा जे घर वारो मिठू शीदी ॿुधायो त घर वारी ड्यूटी ते वञण बैदि धी खे थन न मिलण सबबि मासूम धी फोत थी वई आहे। जंहिंखां अलावा SHO लेडी पुलिस भिटशा घरवारी खां 24 कलाक ड्यूटी कराइण समेत ज़िले बदर ड्यूटी करण जूं धमकियूं ॾींदी रहे थी। अहिड़े वाक़े जी भिटशा थाणे ते NC रिपोर्ट दाख़िल कराइण पहुतासीं, जिते पुलिस पिणु रिपोर्ट दाख़िल करण खां इनकार कंदे थाणे तां मोटाए छॾियो। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी, DSP हाला खां वाक़े जी मुकमल शफ़ाफ़ जांच जी घुर कंदे SHO लेडी पुलिस भिटशा ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।